अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। अमां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग्स। जी हाँ दोस्तों, अॼु सॼो ॾींहुं पंहिंजे घर में गुज़ारियोसीं। छो छो त अॼु असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो यानी एकता जो ॾिहाड़ो असां सिंधियुनि जी हिकिड़ी ईद आहे। असां जीअं ईद बकरा ईद जी हुजे या ईद उल फितर हुजे, जीअं घर में मल्हाईंदा आहियूं, ठीकु अहिड़ीअ तरह अॼु बि असां हीउ ईद वारो ॾियारो बि पंहिंजे घर में ईअं ई मल्हायोसीं। पंहिंजी फैमिलीअ सां, पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे नियाणियुनि सां गॾु गुज़ारियोसीं ऐं मिठाइयूं बि तक़सीम कयूंसीं। ऐं जहिड़े हिसाब सां मिठास हूंदो आहे, सेवियूं बि खाधियूंसीं ऐं वॾो इंजॉय कयोसीं। सॼो ॾींहुं पंहिंजे घर में गुज़ारियोसीं। ऐं मां जेके असांजे ॾेह परॾेह में रहंदड़ असांजे जेके सिंधी भाइर आहिनि ऐं जेका सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा असांजा सिंधी भाइर असांजी सिंध में रहनि था, उन्हनि सभिनीअ खे मां हिन ॾिण जूं लख लख मुबारकूं ॾियां थो। अला करे अव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टहकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी इहा तव्हां दोस्तनि सां दुआ आहे। ऐं दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेके असांजा ही सकाफ़ती ॾियारा आहिनि, मिसाल जीअं अॼु 3 दिसंबर हुयो ऐं ठीकु हर साल जी तारीख़ मटंदी रहंदी आहे, कॾहिं 3, कॾहिं 2, कॾहिं 4, कॾहिं 5, ईअं मटंदी रहंदी आहे। छो त असांजी हीउ ख़ुशीअ जो ॾियारो आहे। असां बेइंतिहा ख़ुशि हुयासीं ऐं पंहिंजी फैमिली में सॼो ॾींहुं गॾु रहियासीं। जेको आहे मुंहिंजो वीडियो जेको आहे इहो शेयर बि कनि ऐं मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो, त जीअं मुंहिंजो जेको आहे हीउ वॉच टाइम ठही वेंदो ऐं तव्हां दोस्तनि जी बि भलाई बि थी वेंदी ऐं मुंहिंजे मथां तव्हांजो अहसान बि थी वेंदो। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदो रहंदुसि त जेके बि दोस्त मुंहिंजे वीडियो खे ॾिसनि था पिया, उन्हनि खे बि मां इहो गुज़ारिश कंदुसि त जेको आहे मुंहिंजे वीडियो खे लाइक बि कनि, कमेंट बि कनि ऐं हिन वीडियो जे बाबति जेको आहे पंहिंजो कमेंट में राय बि ॾियनि। ऐं नेक्स्ट वीडियो जे लाइ हिन काज़ी सत्तार खे ॾींदा इजाज़त। अला भाई, I love my sin. I love my culture.